محمد لا نبي بعده ولا كتاب بعد كتابه ولا رسالة بعد رسالته أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في الكلام المجيد والفرقان الحميد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم سبحان الله يا أيها الذين آمنوا لا تكونوا كالذين آذوا موسى فبرأه الله مما قالوا وكان عند الله وجيها يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما سبحان الله إنا عرضنا الأمانة على السماوات والأرض والجبال فأبين أن يحملنها وأشفقن منها وحملها الإنسان إنه كان ظلوما جهولا ليعذب الله المنافقين والمنافقات والمشركين والمشركات ويتوب الله على المؤمنين والمؤمنات وكان الله غفورا رحيما صدق الله العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين أما بعد قال النبي صلى الله عليه وسلم الصيام والقرآن يشفعان للعبد يوم القيامة أو كما قال النبي صلى الله عليه وسلم أما بعد فإن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على Tugi Baba Sampula Dava Saguru Shakti
अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिल अंबिया व खातमिल अंबिया व इमामुल अंबिया व अला आलिहि व सहाबिहि व अहल बैतिहि अजमईन। अज़ीज़ दोस्तों, अल्लाह ताला के मुक़द्दस किताब कुरान मजीद के सूरत अहज़ाब के आखिरी रुकू के तमाजे सामू मां तिलावत कर रहा है। इसमें रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमान मजान का हदीस तिलावत किया है। दुआ को अल्लाह ताला से कुरान पाक को समझाने की कोशिश करता है। तमाम संजमी मुसलमान के कुरान पाक के बुझने का पाते इसमें रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरमान को बुझने का पाक अमल की कोशिश करता है। अभी तकरीरन कांड में मस्जिद जे हाफिज़ के मुबारक हुआ जिन जमात के कुरान पाक अभी 27 तारीख ताईं मुसलसल 3 तारीख वठी तरावीह की नमाज में गुज़ारे। उन हाफिज़ सां गॾु जमायत खे बि मुबारक हुजनि जिन जमायत कुरान पाक के अदब सां 20 रकातुनि तरावीह जे में गर्मीअ में हाफिज़ साहब जे पुठियां बीही करे कुरान पाक सां मोहब्बत जो अमली नमूनो पेश कयो ऐं कुरान शरीफ़ खे ॿुधो। अल्लाह साईं उन जमात को बुधन कबूल करे। आज तमाम असां इन खत्म कुरान जे जलसे में शरीक थिया। अल्लाह से तमाम असां जी भी शिरकत कबूल फरमाए। हदीस पाक ने का तमाजे सामू पढ़े उन हदीस पाक में भी ये अल्फाज हैं अस्याम वल कुरान यशफान लिल अब्दी यौमल क़ियामा। क़यामत वारे ॾियारे ते रोज़ा ऐं कुरान ॿई शफ़ाअत कंदा। मुझे सोने महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं फरमायो अल्लाह ताला के रोज़ा चवंदा यक़ूल सियाम मनतुहु मिनत ताम वशुर्ब। अल्लाह साईं तुझे हुक्म जी फरमा बरदारी कंदे हिननि ॿारनि पूरे रमज़ान शरीफ़ जे महीने में रोज़नि जी इबादत अदा कई। असां रोज़नि खे हिन जियारियो मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत खे ऐं तो मालिक जे हुकुम खे हिननि क़बूल कयो। उन जे करे असां रमज़ान जा रोज़ा हिन सां गॾु हुआसीं। हिन रोज़नि जी इबादत जे करे ही सुबुह जो शाम ताईं खाईंदो मुंहिंजा रब हे तुंहिंजो मालूम आहे, तुंहिंजो फर्मा बरदार आहे, तुझे हुक्म जी फर्मा बरदारी कई। तुझे रसूल हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फर्मा बरदारी कई। उन जे करे असां शायदि था ॾियूं हिन जे नेक हुजण जी मोमिन हुजण जी महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जे फरमान बरदार उम्मतीअ जी ऐं असां सिफारिश बि कयूं। असां रोज़ा सिफारिश भी कयूं था हिन बहाने जी मुंहिंजा रब असांजी सिफारिश क़बूल कर। मुझो मिठड़ो मोहम्मद करीम साईं फरमाए शफ़ीनी फीह साईं असांजी सिफारिश हिन जे बारे में बारे जे बारे में क़बूल कर। अञा रोज़ा चई इहो बस मसकदा कुरान मुझे साईं जा जो लफ्ज़ के सच्चा है। मुझे
मुझे साइन जो कुछ चयो आहे उहो हिन वक़्त ताईं थींदो रहियो आहे ऐं थिए थो पियो क़यामत ताईं जेको मिठड़े मुहम्मद करीम असांखे ॿुधायो आहे अल्लाह जो फरमान आहे अल्लाह जो क़ुरान आहे नबीअ जो फरमान आहे सच जो बराबर ये अल्फाज मुझे साइन चयन मुझा उम्मतियो मुझो कुरान आई रोज़ा तमाजी शफात कंदा उम्मतियो उन दे करे रमजान शरीफ जे महीने में रोज़न जी इबादत सां निभाए जो आई मस्जिद में अल्लाह जो कुरान ॿुधजो इन जमायत कुरान ॿुधो वक्तन वारा आहिनि ये जमायत वारा जो सॼो रमज़ान इन आये जे पिछो क़ुरान खे ॿुधो आहे क़ुरान लफ़्ज़ कहिड़ा चवंदो ओ मुंहिंजा अल्लाह मिठड़ी निंड खे फिटाए रात जे वक़्त में ॿिया माण्हू सुता पिया हुए इन ॻोठ जा आराम में पिया हा पर हिन महले वारा कुरान मां तुझे मुक़द्दस किताब खे साईं ॿुधण जे लाइ वुज़ू सारी मस्जिद में अची करे तो रब जो सजदो भी अदा कर पिया ऐं मूं कुरान खे भी ॿुधनि पिया फरमाए तो तमाम कुरान जी मोहब्बत इन्हनि जी निंड फिटाई मनातुहु मिनन कुरान साईं मूं चवां तमां कुरान खे ॿुधो त सिफारिश क़यामत में मुंहिंजे मिठड़े मुहम्मद करीम मुंहिंजे लाइ चयो अथव मां कंदोमांव उन्हनि जे करे अदब सां खे यकीन हो मुंहिंजे मुहम्मद करीम जी ताबेदारी अदब करे फरमा बरदारी करे तो कुरान में फरमायो मोमिनन के इज़ा कुरिअल कुरआन फस्तमिऊ लहू व लअल्लकुम तुरहमून सुभान अल्लाह मुझो कुरान जने पढ़जे न ॾिसजो कयो पढ़ण वारो केड़ा केड़ी क़ौम वारो आ सोनो आ या कोझो आ इहो न नाबीनो आ या खिलवारो आ कुरान पढ़ण वारो कुरान पढ़े जेको भी पढ़े कारी कुरान पढ़े पढ़ण वारे जे लाइ आप पढ़े तो ॿुधण वारा तू कुरान खे अदब सां ॿुधजांइ एतराम सां ॿुधजांइ पुठियां गोड़ न कजांइ ॻाल्हाइजांइ न आवाज न कजांइ अदब करण तुंहिंजो कमु कुरान खे चुप ऐं ख़ामोशीअ सां ॿुधण तुंहिंजो कमु आहे रहमत नाज़िल करण मां अल्लाह जो कमु आहे सुभान अल्लाह पोइ जेकॾहिं तूं अहिड़ो कमु कयो मां रब भी खुश थी वेंदुमि त मुंहिंजो रसूल भी खुश थी वेंदो ऐं उन इहा ख़ुशीअ जे करे मां रब राज़ी थी करे जन्नत तुंहिंजे लाइ वाजिब करे छॾी सुभान अल्लाह दुनिया में भी रहमत आखिरत में भी उनजो रहमत सुभान अल्लाह हाँ ॿिया तमशर जे मैदान ते परेशान हाल हूंदा पर तोखे काई परेशानी कुरान वारा न हूंदी सुभान अल्लाह सूरत बकर हेॾो झुड़ जी शक्ल वठी अची करे कुरान वारे जे मथां बीहंदी होॾो सूरत मुज़म्मिल ककर जी
जी सूरत वठी करे जी कुरान पढ़ण वारे जे मथां बीहंदी। सिजो हेॾो सवा नेज़े ते आ पर हिननि जे मथां छांव लॻी पई आ। अहिड़ी घाटी छांव आ, थधिड़ी हवा थी लॻे, हमरा थधिड़ी हवा में वेठा आहिनि। क़यामत वारे ॾियारे ॿिया त उस में वेठा हूंदा पर क़ुरान वारो चओ अल्लाह जे क़ुरान जी छांव में वेठो हूंदो। अॼु हिन दुनिया में न गर्मीअ में क़ुरान सां वफ़ादारी तूं कर त मरण खां बाद में क़ुरान तोसां वफ़ादारी करे। फरमाया मुंहिंजे पीर मोहम्मद करीम और मुझा उम्मती सारी जिंदगी मां मोहम्मद करीम जी ताबेदारी में गुजार जाए, मुझे कुरान जी फर्मा बरदारी में गुजार जाए, कुरान जी मोहब्बत में गुजार जाए। जॾहिं तूं इन दुनिया मां फोत थींदे, इन दुनिया मां मरंदे त कुरान अल्लाह खे इजाज़त वठण जे लाइ अर्ज़ कंदो और मुझा अल्लाह खे इजाज़त ॾे। हिन बाने सौद खां वठी बुलूगत खां वठी मां क़ुरान सां हिन मोहबत क़ाइम कई। जीअं मां क़ुरान चवांसि पोइ ईअं पियो करे, मां तूं ख़ालिक़ अकबर जो कलाम जीअं चवांसि पियो ईअं अमल कंदे ज़िंदगी गुज़ारे। मुंहिंजी फर्मा बरदारी, मुंहिंजा मालिक तुंहिंजी ताबेदारीअ में ज़िंदगी गुज़ारी। मूंसां हिन ॾाढो निभायो, हिनजी ॾाढी मूंसां मोहबत हुई, ॾाढो हिन जो मूंसां प्यार हुयो। और मुंहिंजा अल्लाह मूंखे इजाज़त ॾे त पंहिंजे महबूब सां मां गॾु वञी वेहा। अॼु हिनखे मिट छॾे वेंदा, अॼु हिनखे माइट छॾे वेंदा, भाइर छॾे वेंदसि, पुट छॾे वेंदसि, अम्मा छॾे वेंदसि, न्याणियूं छॾे वेंदसि, अपो छॾे वेंदुसि, दोस्त ahbab छॾे वेंदसि। क़बर में हिनखे पहुचाए करे सभु मोटी ईंदा, अकेलो हूंदो। अल्लाह साईं मां वाशत में इन अकेलाई वारे घर में क़बर में हिन सां मां रिहायूं कंदुमि। दुनिया में हिन जूं रिहायूं मूंसां हूंदियूं। राति जा उजागा करे क़ुरान खे तूं ॿुधे। अॼु तव्हां केरु वठी आयो आहे कलादनि खे क़ुरान वारी मोहबत वठी आहे, क़ुरान जी मोहबत इंशाअल्लाह ही क़ुरान निभाइण वारो। इन क़ुरान वारी मोहबत कायम कयव त मरण खां बाद में क़ुरान क़ब्र में भी गॾु हूंदो। मुझे सही फरमायो अल्लाह क़ुरान खे इजाज़त ॾींदो आहे, पर क़ुरान इजाज़त वठी करे सुहिणी शकिल इंसान जी बणाए ईंदो आहे। उन्स तॾहिं मिलंदो आहे जॾहिं माण्हू पंहिंजे खे ॾिसंदो आहे। माण्हू कुते खे ॾिसंदो ख़ुशि थींदो, गॾु अॻे माण्हू माण्हूअ खे ॾिसंदो ख़ुशि थींदो, इंसान खे ॾिसंदो ख़ुशि थींदो। तॾहिं क़ुरान इंसान जी शकिल वठी ईंदो, मलाइकनि जी शकिल न, जिन्ननि जी शकिल न। छो त अल्लाह मलाइकनि खे हसीन कोन कयो आहे, जिन्ननि खे हसीन कोन कयो आहे। मीर मोहम्मद करीम जे सदके तो असां इंसान खे रब सुहिणो कयो आहे। अॼु अर्ज़ु करण आयो आहे त यार पंहिंजे रसूल खे न रजाइजो, पंहिंजे रसूल मोहम्मद करीम खे न रजाइजो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिल अंबिया व खातमिल अंबिया व इमामल अंबिया व अला आलिहि व सहाबिहि व अहल बैतिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि अजमईन।
अर्ज पे कयम तपा दे प्यारे महबूब मोहम्मद मुस्तफा के न रजाए जो अल्लाह के न रजाए जो कुरान के न रजाए जो कयो कुरान में वफादार आमीर मोहम्मद करीम में वफादार सुभान अल्लाह तले रब साया कुरान पाक में फरमाया देखिए आयत या अय्युहल्लज़ीना आमनू ला तकूनू कल्लज़ीना आदौ मूसा सुभान अल्लाह ओ मेरा मोहम्मद करीम जा उम्मती मूसा अलैहिस्सलाम जे उम्मत वांगुर न बणजी जाए मूसा अलैहिस्सलाम जे उम्मत वांगुर न थी जाए अल्लज़ीना ज़ौ मूसा जो वक्त दे थोड़े थोड़े टाइम में थोड़े थोड़े वक्त में मुझे मूसा अलैहिस्सलाम के ये उम्मती नाराज कंदा हा तकलीफ ॾींदा हा हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे ॾाढो मदद कंदा हालांकि मूसा अलैहिस्सलाम फिरौन सां टकरी पंहिंजी क़ौम खे फिरौन जे ज़ुल्म खां आजे करण जे लाइ कयो त मूसा अलैहिस्सलाम मुंहिंजी क़ौम 12 कबीलनि में क़ौम 12 कबीला त मुंहिंजी क़ौम फिरौन जे ज़ुल्म खां बचे बनी इसराइल ऐं किब्ती खानदान जो फिरौन हुयो हिकिड़े ॾियारे ते हिकिड़ो किब्ती विढ़े पियो मूसा अलैहिस्सलाम जे क़ौम वारे सां बनी इसराइल सां हू ॾाढो हुयो हुकूमत जो माण्हू हुयो हिन ग़रीब ते ज़ुल्म पियो करे दाह करे चयो मूसा अलैहिस्सलाम वारो करे यार ज़ालिम ज़ुल्म थो करे नबी जो मज़लूमनि जी मदद कंदा आहिनि कि न मज़लूमनि जी मदद करणु खपे हज़रत मूसा अलैहिस्सलाम पासो ॾिनो फिरो चढ़े छो थो मारेसि हथ कढ न के छॾ हो न पियो छॾे मूसा अलैहिस्सलाम चपाट जो हयसि हमरा चपाट सां मरी जॾहिं वक़्त जो दांगे ते दौरंदी आहे क़ौम जो जुड़ो ईंदो आहे ख़ासि करे इहे ख़ासि करे वधीक ईंदो बसाड़ खे बसाड़ जो जुड़ो वधीक ईंदो पर वरी जॾहिं मुस्लमानीअ में करे मुस्लमानीअ में मुस्लमान जो वधीक ईंदो पोइ उते वरी इहा कोन ॾिसंदा त रात जो कीअं हिंदुस्तान में असांजे मुस्लमाननि ते ज़ुल्म थींदो आहे कश्मीर में ज़ुल्म थींदो आहे त उहो मुस्लमानी जे नाते हिकिड़े सभु मुस्लमान असां उनजो ज़ुल्म ॾिसी करे परेशान थींदा आहियूं कॾहिं कॾहिं पोइ इतिजाज बि मुस्लमान कंदा आहियूं त यार असांजे मुस्लमाननि ते ज़ुल्म था ये ज़ालिम हिंदू ज़ुल्म था बस हुजे त पोइ तव्हां निकिरी हली करे मुंहिंजी मदद कई वञे ईअं दिलि चवंदी हर मुस्लमान इस्लाम हिकिड़ो मायादार दीन आहे जेको अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम बि पंहिंजी क़ौम जे करे हुनखे जो चपाट ऐं हमरा करी हाणे किब्ती खानदान वारा मूसा अलैहिस्सलाम जे ख़िलाफ़ फिरौन वटि आया अरे फिरौन तो हिनखे पालियो मूसा खे हाणे पाले त ही वॾो थियो आहे वॾे थियण खां बाद में असांजे विच में पियो आहे असांजो हमरा मारे वेंदो अथई मूसा अलैहिस्सलाम कई साल निकितो हलियो जॾहिं इहा ख़बर पियसि त फिरौन वारा हाणे मूंखे इन माण्हूअ जे क़त्ल जे गुनाह में क़त्ल कनि हज़रत मूसा अलैहिस्सलाम फिरौन जे हुकुम सां निकिरी हलियो कई सालनि खां बाद में हज़रत मूसा अलैहिस्सलाम वापसि मोटी आयो वरी बि क़ौम जी दर्द खणी त यार मां जो असांजे पियो आयो रस्ते सां वरी अल्लाह नुबुवत बि ॾिनसि मोजज़ा बि ॾिनसि चई वञो हाणे तुंहिंजी
जो वार में वेंदो मूसा अलैहिस्सलाम फिर न करे सघंदो मुंहिंजी मदद तोसां। सुभान अल्लाह क़ौम जी मदद घुराए अॼु क़ौम जी लीडिंग कर उन्हनि क़ौम वारनि जे फिरौन जे अज़ाब खां छॾाए। कुरान शरीफ में भी अल्लाह से फरमायो या बनी इस्राईल अज़कुरु नेमती अल्लती अनअमतु अलैकुम। ओ बनी इस्राईल मुंहिंजूं नेमतूं यादि कयो। मां अल्लाह कहिड़ियूं नेमतूं कयूं जो फिरौन युज़ब्बिहून अब्नाअकुम तव्हांजे पुटनि खे कोहे पियो फिरौन वयस्तायून निसाअकुम तव्हांजे छोकिरनि खे छॾे पियो न्याणियुनि खे छॾे पियो। उहे न्याणियूं वसीम जमीन वरी पंहिंजे कितनि सां शादियूं कराए छॾे तव्हांजे पुटनि खे माराए पियो। उहो वक़्तु यादि कयो जॾहिं मां अल्लाह करीम मूसा अलैहिस्सलाम खे तव्हांजे मोकिले करे तव्हांखे फिरौन खां निजात ॾियारी। हज़रत मूसा अलैहिस्सलाम फिरौन खां निजात ॾियारण जे लाइ पंहिंजी क़ौम जी लीडिंग करणु लॻो। उन्हनि क़ौमनि ॾाढी तकलीफ़ हुई मूसा अलैहिस्सलाम। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो हिकिड़ो पंहिंजो माण्हू अज़ीज़ जंहिंखे कारून सॾियो वेंदो आहे उन कारून हिकिड़ी औरत खे बीहारियो त औरत चई तोखे पैसा थो ॾियां दौलत थो ॾियां सिर्फ़ु ईअं चओ त मूसा अलैहिस्सलाम मूंसां ज़िना जो इरादो कयो मूंखे ज़िना ते उकसायई त मां पंहिंजी क़ौम में बनी इस्राईल में मूसा अलैहिस्सलाम खे ख़्वार कंदुमि त मूसा अहिड़ो आहे अड़े हिनखे न बि करे कीअं था वञो हिनजी ताबेदारी कीअं था कयो। माई साहबा पीछी माण्हुनि खे सॾायई वॾो हुजूम गॾु थियो त बाबा माई तव्हांखे ॿुधाईंदी तव्हांजो मूसा अलैहिस्सलाम हिन माईअ सां बदकिराए किरदारीअ जो इरादो कयो आहे। इहा तकलीफ़ आहे या न आहे? आज़ारियऊं न इलाही साल कई अल्लाह सही तव्हां असांखे थो चए त तव्हां में उन मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम वांगुरु न बणिजो जो तव्हां पंहिंजे मुहम्मद करीम खे ईंदा मुहम्मद करीम तव्हांखे जीअं चवे तव्हां न कयो इहो ईसाए न कुरान पाक में मिठड़े मुहम्मद करीम चयो कुरान पढ़ी करे अल्लाह जो हुकुम ॾिनो या अय्युहल्लज़ीन आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। सुभान अल्लाह। अकीमुस सलाता व आतुज़ ज़काता इन्नमल खम्रु वल मैसिरु वल अंसाबु वल अज़लामु रिजसुम मिन अमलिश शैतान। कुरान पढ़ी मिठड़े मोहम्मद करीम असांखे चयो त मुंहिंजा उम्मतियो इन्नमल खम्रु वल मैसिरु वल अंसाबु वल अज़लामु रिजसुन मुंहिंजा उम्मतियो इन्नमल खम्र शराब वल मैसिर जुआ वल अंसाब तस्वीरन जी पूजा कब्र जी पूजा झंडे जी पूजा पुतन जी पूजा न कजो। इन्नमल खम्र वल मैसिर वल अंसाब वल अज़लाम हारून पाइजो हार में ढारे में यकीन न रखजो कखई पल में यकीन न रखजो धागे ऐं सगे में यकीन न रखजो।
मता जो कई सगा संगे नफो नींदा नुकसान नींदा ई कागा नींदा ई बड़ नुकसान नींदो ई कबर वारो नुकसान नींदो ये अकीदा न रखजो मता एड़ा अकीदा रखो ये फारून जोगिन खामनी कढाए जो ढारे ते जोगी मुगा तो मुझी किस्मत केड़ी आ ये फारून इजराए जो ये सारा अमल रिजुसन अल्लाह तो कुरान पाक में फरमाया था ये पलीत अमल फरम व रिजुसन मिन अमल शैतान शैतान जा कमल फजतनबू उन्हें जे करे इन खां परे थियो फरमाए कुरान पाक में तो मुझे मुसलमान मुझे मोहम्मद जा उम्मती हां रब जा बनड़ा ला तक़रबुज़ ज़िना ज़िना जे गुनाह जा अखिन जी ज़िना न कजाए हथन जी ज़िना न कजाए ज़बान जी ज़िना न कजाए चप्पन जी ज़िना न कजाए पांचों घर वालों सां ज़िना न कजाए नहीं गाल कर दे जालिम ता ज़िना के हदीस में मुझे सच फरमाया तो आखिरी टाइम दो जो मुझी उम्मत पांजे जालिम सां मुझी उम्मत पांजे जालिम सां ज़िना कर या असांखे ख़बर के पे ज़ाल सां ज़िना के मुझे भी ज़ालिम सां ज़िना थी ज़ाल जे लाइ अल्लाह से फरमाए तलाक़ तज़ावजू नबी सही फरमाते निकाह कयो ज़ाल बणजी वई हाणे ज़ाल त असांजे लाइ इलाह आहे कुरान चई थो हुन फरसलकुम फातू फरसकुम अन्ना शेतु यार ज़ाल सां ज़िना किया ही करे के पगड़ी सदी जो बोली तो नहीं तो गाल करे हां भाऊ ये पूरा असांजा मुसलमान कनि था कावड़ जी करे पंहिंजी ज़ाल सां अहिड़ा अल्फाज़ ॻाल्हाए विधई जंहिं नतीजो तलाक जो हुयो अगर आकार में ज़ाल के तो चे वञी ने कंदे पंजन पे कंदे ॿाहिरनि ॾे हली वञ कण थी खपी मूंखे घणा दफ़ा चए काने का तुझी ज़रूरत मूंखे काने का तुझी ज़रूरत मूंखे लफ्ज़ केड़ा आने का जरूरत कान थी खपी कौन थी घुर्जी मूंखे लफ्ज़ किरायो ने जा तलाक अज खां वठी बाद में तू इया मुझी अम्मा को जलाया बस मां ये समझंदम तो तू मुझी बावा मां सां खिलवत करे सघंदो ॿुधायो अॼु मां चवां तो बस मां तोखे पंहिंजी भेण वांगुरु थो सम्झां त जीअं मुंहिंजी भेण आहे तीअं तूं अॼु खां पोइ मुंहिंजे लाइ तूं ईअं जीअं मुंहिंजी मसी असीं असां शादी करे सघूं वे लफ्ज़ है जिन लफ्ज़ में तलाक अची हिकिड़ी तलाक बाए ॿी रजई ॿी तलाक ज़िहार वारी तलाक किनाए लफ्ज़ जे लाइ अल्लाह जे पासे ॾंड रखियल आहे ॾंड ॾे छो अहिड़ा लफ्ज़ था रखी चए जिन मां तलाक जो शोबो थो निकिरे अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हायई त इन्हनि जे लाइ ॾंड तोखे ॾियणो पवंदो ॾंड न ॾींदे त इहा ज़ाल तुंहिंजे लाइ हराम ॾंड बि को न ॾींदो उहा माई बि घर में विहारी वेठो हूंदो हाणे इन माईअ सां जेकॾहिं राति जो हम बिस्तरी करे थो त इन पंहिंजी ज़ाल सां ज़िना कई जेसि ताईं ॾंड नथो ॾिए पियो कई मुसलमाननि जा इहे कम लथा पिया आहिनि इन कावड़ में चयो हाणे कावड़ जा पुट कावड़ एतिरी पंहिंजी ज़ाल सां कई छो शर्म ई तोखे हया कोन आहे
या औरत पांजी मां छले थी, भाई छले थी, मिट अजीज छले थी, तुझे कढ लगिया बेकदरा बेहयावा इन औरत के तू एनी अज़ियत ऐं तकलीफ़ तो ॾे। कॾहिं तूं चईं तूं मुंहिंजी अम्मा, कॾहिं तूं चईं मुंहिंजी तूं मां वा, कॾहिं तूं चईं न घुरिजी तूं मूंखे तुंहिंजी ज़रूरत कान्हे का। अरे ज़रूरत न हुई त शादी छो पे कई? ॿिनि शाहिदनि जे साम्हूं उन वक़्त में इक़रार छो पे कई? मोहम्मद करीम जी शरीयत जे मुताबिक़ मूं तोखे ज़ाल करे क़बूल कयो, मूं तोखे ज़ाल करे क़बूल कयो। सॼी ज़िंदगीअ जा बचड़ पे कया। उन पंहिंजी जान तुझे हवाले करे ॾिनी। ओ ज़ालिम, हाणे तूं उन औरत सां तूं सीनो अटकाईंदो आहे, सीनो साईंदो आहे, उनखे तूं अज़ाब ॾींदो आहे, उन घरवारीअ खे तूं तलाक जा लफ़्ज़ ॾींदो आहे, किनाए जा लफ़्ज़ ॾींदो आहे। वरी शरीयत बि तोखे पतो कोन्हे त शरीयत छा चवंदी आहे, शरीयत जा काम कहिड़ा आहिनि। हिकिड़ो दफ़ो जेकॾहिं घरवारी खे चई त मां तोखे तलाक ॾिनी त हिकिड़ी तलाक अची वई, वरी ॿ दफ़ा चई त मां तोखे ॿी तलाक ॾिनी त ॿी तलाक अची वई, वरी टियों दफ़ो बि चई त तोखे टी तलाक ॾिनी, मुग़लज़ थी वियसि, टे तलाकूं अची वियसि। हाणे इहा माई हिन जे लाइ हिलाल कान थी सघे, जेकर इहा माई पंहिंजी इज़त पूरी कंदी, ॿियो मुड़ुसु वठंदी, वरी उहो मुड़ुसु हिनखे तलाक दे, वरी उनजी इज़त पूरी करे पोइ पहिरें मुड़ुस जे लाइ इनखे हिलाल थी सघे थो, जो पहिरें मुड़ुस ॾे वरी वापसि थी सघे थी, न त पहिरें मुड़ुस ॾे नथी थी सघे। ॿिए मुड़ुस सां पंहिंजी ज़िंदगी जा वचन करे ॾेई रही आहे, हुन सां ख़ुशि रही त हाणे हिनजी पहिरें मुड़ुस खे मुड़ुस ई न आहे, बसि अची वई तलाक। ओ खुदा जा बानऊ, अल्लाह जे नबीअ खे न ईज़ायो, अहिड़ा अल्फाज़ न चइजो जो पंहिंजे घर खे फिटाए छॾियो ऐं घर फिटी बि वञेवा, वरी गुनाहगार बि थी वञो, उन अम्मा खे बि गुनाहगार करायो, उन असांजी भेण खे बि गुनाहगार करायो, ऐं पाण घर में ज़ानी थी रहो। इहा अथव घरवारीअ सां ज़िना। कई अहिड़ा माण्हू आहिनि जो अहिड़ा कम करे पंहिंजनि ज़ालुनि खे पाण वटि विहारे वेठा आहिनि। यार छा कयूं? ॿारनि खे जेकॾहिं चइबो ख़बर हुई त चवंदा छा कयूं यार, मुआशिरे सां हलणो आहे। हुनजी बि भेण त मुंहिंजे घर में आहे न, ॿार ॼणियूं वेठी आहे न, हाणे कीअं कयूं? बसि यार पाण में ठही विया आहिनि, पिया हुजनि, वेठा हुजनि। अरे इहो पतो कोन्हे को तोखे त तुंहिंजी न्याणीअ सां, तुंहिंजी भेण सां हाणे ज़िना पई थिए। गैरत हाणे कान्हे का, गैरत तॾहिं हुई तुंहिंजी जॾहिं तूं हुनखे ॾिनी हुई ऐं हिन पंहिंजी ज़ाल खे ज़ाल करे रखियो। इहे लफ़्ज़ किनाए जा न चई। हाणे जेकॾहिं इहे किनाए जा लफ़्ज़ चवे थो त पोइ उहा हलाल तॾहिं थींदसि जॾहिं 2 महीना रोज़ा रखे या 60 मिस्कीननि खे खाधो खाराए। तलाक ज़िहार जी तॾहिं ख़तम थींदी। क़ुर रसियो आहे सिपारे 28 में। अल्लाह का दुआ है कि अल्लाह से तव्हां असांखे सम्झा था कया। असां मिठड़े मोहम्मद करीम जा उम्मती हो भाऊ, पंहिंजे नबीअ खे ईंदा आहियूं न, उन जेका शरीयत ॾिनी आहे उन शरीयत ते अमल कयो, उन जे तरीक़े ते अमल कयो, उन जी फरमाबरदारी कयो। हिन दुनिया जी ज़िंदगी ईअं गुज़ारियो जीअं मीर मोहम्मद करीम। ला तकूनू कल्लज़ीन आज़ौ मूसा, ये नतीजो उन मूसा अलैहिस्सलाम जे उम्मत लोगन जिन पाजे मूसा अलैहिस्सलाम के नाराज कयो, मता तमाम भी मुझे मिठड़े मोहम्मद करीम के नाराज कयो। फबर्रअहुल्लाह, अल्लाह बेज़ार थी वियो उन्हनि खां। ओ मोहम्मद करीम जा उम्मतियो, जेकर तव्हां मुंहिंजे मोहम्मद खे ईज़ायो पोइ तव्हां से राज़ी कीअं थींदुमि? तव्हां खां बि बेज़ार थी करे तव्हांजे लाइ जहन्नम जो फ़ैसिलो करे। मां त पंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा करीम खे अज़मत वारो बणायो, एॾो अज़मत वारो बणायो जो मां पंहिंजा बि नाला रखियमि, पंहिंजे महबूब जा बि नाला रखिया। सलाह शरीफ़ मां पंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा करीम जा नाला क़ुरान में तव्हांखे ॿुधाया आहिनि।
आई मुझे मिचड़े मोहम्मद करीम जे नालन जी असां ताकीद कईसे त अलिफ खां वठी ये ताईं जेका पट्टी अरबी जी ज़बान जी अखर आहिनि अलिफ खां वठी ये ताईं अलिफ खां वठी ये ताईं को अखर खाली न आहे जे अखर में मोहम्मद जी सिफ़त न आहे सुभान अल्लाह एड़े महबूब जा उम्मती आयो फरमाए हो मुझे मोहम्मद जा उम्मती हो मातवाने अलिफ सा अहमद मोहम्मद मुस्तफा करीम आमद करे मोकलियो सुभान अल्लाह अलिफ सा उम्मी मोहम्मद करीम करे मोकलियो अलिफ सा अव्वल मोकलियो और अलिफ सा आखिर मोकलियो अलिफ सा अमीन मोकलियो उम्मतियो पाजे प्यारे महबूब मोहम्मद मुस्तफा मिठड़े मोहम्मद करीम जो शान बुधो मां पाजे मोहम्मद करीम के तवाने बशीर करे मोकलियो बेसा बशीर करे मोकलियो बेसा बातन करे मोकलियो और मुझे मोहम्मद जा उम्मतियो तेसा मामा पाजे मोहम्मद करीम के तमीर करे मोकलियो तेसा तिहामी करे मोकलियो छे समाज मां पाजे प्यारे पैगंबर के साकिब करे मोकलियो जी मसा जमील करे मोकलियो जी मसा जवाब करे मोकलियो जी मसा जमाल करे मोकलियो मोहम्मद करीम जे को मट्टी कोने को सुभान अल्लाह ये ख्याल करो मोहम्मद जा उम्मती हे समा पाजे मोहम्मद के हमीद करे मोकलियो हे सा पाजे हबीब के हबीब करे मोकलियो हे सा पाजे महबूब मोहम्मद के हिजाजी करे मोकलियो हसीब करे मोकलियो हकीम करे मोकलियो हिजाजी करे मोकलियो हाशिर करे मोकलियो ओ मोहम्मद जा उम्मती खेसा पाजे मोहम्मद के खलील करे मोकलियो खेसा खातमुन नबीन करे मोकलियो खेसा खाशु करे मोकलियो दारसन दलील करे मोकलियो दारसन दाइमी दाइमुन करे मोकलियो दारसन ज़कियो करे मोकलियो रास रहमतुल आलमीन करे मोकलियो रास रहमत करे मोकलियो रास रसूल करे मोकलियो रास राहत करे मोकलियो रास रऊफ करे मोकलियो रास रईफ करे मोकलियो रहीम करे मोकलियो रशीद रास रशीद करे मोकलियो ज़ासा ज़ाहिर करे मोकलियो सीनसा सय्यद करे मोकलियो सीनसा सिराज करे मोकलियो सीनसा शाफी करे मोकलियो पांजे महबूब के सीनसा शहीद करे मोकलियो सीनसा शाकिर करे मोकलियो सीनसा शकूर करे मोकलियो स्वाद सा सबूर करे मोकलियो स्वाद सा सफीउल्लाह करे मोकलियो स्वाद सा सकीबुल्लाह करे मोकलियो स्वाद सा जामिन करे मोकलियो तासा तय्यब करे मोकलियो तासा ताहिर करे मोकलियो तासा ताहा करे मोकलियो तासा तासीर करे मोकलियो तासा जाहिर करे मोकलियो आसा ऐनसा अब्दुल्लाह करे मोकलियो अबीद करे मोकलियो इनसा अजीम करे मोकलियो इनसा आतिफ करे मोकलियो इनसा आदिल करे मोकलियो इनसा गफूर करे मोकलियो इनसा गयूर करे मोकलियो फाज़म फातिह करे मोकलियो काफसा कासिम करे मोकलियो काफसा कारियुल कुरान करे मोकलियो काफसा कुरैशी करे मोकलियो काफसा करीम करे मोकलियो काफा नंगे सा करीम करे मोकलियो काफसा कामिल करे मोकलियो लाम सा लईक करे मोकलियो मीम सा मोहम्मद करे मोकलियो मीम सा मुदस्सिर करे मोकलियो मीम सा मुसम्मिल करे मोकलियो मीम सा मुनीर करे मोकलियो मीम सा मुस्तफा करे मोकलियो मीम सा मकीम करे मोकलियो मीम सा मतीन करे मोकलियो मीम सा मुसद्दिक करे मोकलियो ओ मोहम्मद करीम जा उम्मतियो नून सा नासिर करे मोकलियो नून सा नशीब करे मोकलियो वाव सा वकील करे मोकलियो वाव सा वली करे मोकलियो हासन हादी करे मोकलियो हासन हाशमी करे मोकलियो ओ मोहम्मद जा उम्मतियो अलिफ नंढड़े सा आखिराई आमिन करे मोकलियो यासीन करे मोकलियो यतीमन जो सरदार यतीम करे मोकलियो ओ मोहम्मद जा उम्मती मोहम्मद करीम के नई
ईज़ाए जाए मुझे मोहम्मद करीम के नहीं ईज़ाए जाए जे ईज़ाईंदे त पोइ मां रब नाराज़ थी वेंदो मां अॼु तव्हां ॻोठ वारनि खे मां अर्ज़ करे आयो आहे ओ मोहम्मद जा उम्मतियो मुझे मोहम्मद के नाराज न कयो जॾहिं मुसलमान रोज़ो नथो रखे त अल्लाह जो नबी नाराज़ थो थी वञे जॾहिं मुसलमान नमाज नथो पढ़े अल्लाह जो रसूल नाराज़ थो थी वञे जॾहिं मुसलमान शराब थो पिए अल्लाह जो रसूल नाराज़ थो थी वञे जॾहिं मुसलमान औरत जे मथां घरवारी जे मथां ज़ुल्म थो करे अल्लाह जो रसूल नाराज़ थो थी वञे पाड़े वारे सां ग़लत थो हले अल्लाह जो रसूल नाराज़ थो थी वञे भाउ सां ग़लत थो हले अल्लाह जो रसूल नाराज़ थो थी वञे अल्लाह जे रसूल खे नाराज़ न कयो ओ मुसलमानो अल्लाह जो रसूल नाराज़ थी वियो त सभु कुझु हलियो वियो ये आखिरी अल्फाज़ अल्लाह से तवा से बेकानी महबूब मोहम्मद मुस्तफा जी तारीफ़ करने की तौफ़ीक़ अता फरमाए जो मुझे